अला लतीफ़ साईं जी मजलिस में सॼी लतीफ़ साईं जे आशिक़नि खे ऐं लतीफ़ साईं जे पांधीड़नि खे ऐं इल्म ऐं अदब सां तालुक़ु रखंदड़ जेके बि दोस्त आहिनि ऐं जेके माण्हू हिन ज़िंदगी में सरगर्म आहिनि ऐं ज़िंदगी ते सोचीनि था, उन्हनि सभिनी माण्हुनि खे सलाम। ऐं अॼु बि असां वटि ख़ुशकिस्मती आहे जो असां वटि जेको आहे सो कराची खां दोस्त पहुता आहिनि। दोस्त छा ॼण अज़ीज़ आहिनि असांजा, सॼी ज़िंदगी गॾु गुज़ारीसीं। ऐं मुंहिंजो नंढड़े हूंदे जो यार ऐं पुटनि जो वली ख़ासि केली उनजो भाउ यूसुफ, ऐं उन्हनि सां गॾु जेको आहे सो ॿिया बि महिमान असां सां हिते जेको आहे सो अॼु पंहिंजे हिन अलबस्ती जे आसण ते पहुता आहिनि ऐं अलबस्ती उन्हनि जी जेको आहे सो ख़िदमत में लॻो पियो आहे। अञा बिलावल हा ऐं फ़क़ीर वियो आहे जेको आहे सो संगत जी मानी खणणु वियो आहे ऐं मानी खणी अचे। ऐं इहो मेलो जेको आहे सो तव्हांजो ॾींहों ॾींहुं जेको आहे सो मचंदो थो वञे। ऐं अॼु पाण जेको आहे सो अला इहो पाणी जो मूंखे ॾिए हीउ ॾेई छॾियो दरवाज़ो। इहो अहसन अली रिंद तव्हांजी बि महिरबानी। हीउ मुजीब सिंधी उहो बि असांजी जेको आहे सो लतीफ़ साईं जी मजलिस में पहुतो आहे। अॼु पाणी जनरल जेको आहे सो ईअं हीउ दर खे ॿई बंदि करे छॾी, पाण खे चई कोन सघंदासीं। ही सॼण सी जे मूं कोड निहारिया ऐं केॾो इत्मीनान ऐं ख़ुशी जो इज़हार थो थिए जॾहिं माण्हू जेके दिलि घुरिया जेके माण्हू आहिनि, दिलि घुरिया जेके दोस्त आहिनि, उहे जॾहिं माण्हू जी ज़िंदगी में अचनि था या जॾहिं उहे माण्हू जे घर में अचनि था त केॾी जेको आहे सो माण्हू खे ख़ुशी थी थिए। ऐं हींअर जेका सूरत हाल आहे माण्हुनि जी, त ईअं थो लॻे ॼण त जेके शहर जा माण्हू जेके आहिनि उन में तमामु घणी घुट वधी वई आहे। अॻे जेको आहे सो घणी घुट हुई, अॻे ई बदइंसाफ़ी तमामु घणी हुई। हाणे वरी जो कोरोना जो जेको आहे सो बहाने जेको आहे हीउ वरी बि जेको आहे सो मसाला पैदा थी विया आहिनि। उन करे माण्हू वेही वेही हाणे बेज़ार थी पिया आहिनि। माण्हू घरनि में माण्हू वेही कोन था सघनि, ऑफिसूं बि ॼण त बंदि आहिनि या खुलियल आहिनि, उहा बि का ख़बर कान थी पवे। उन में बि ॼण त माण्हू सख़्तु परेशान। हाणे माण्हू कोशिशि कनि था त हाणे ॿाहिराड़ियुनि में निकिरिजे। हाणे ॿाहिराड़ियुनि में हिकिड़ी इहा सूरत हाल त हूअं ई अॻे अलाए केतिरियूं बीमारियूं हुयूं ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे, जेके बि आउं सम्झां थो त हिन कोरोना जे डप जे करे उहे बीमारियूं माण्हुनि खां भॼी वयूं। छो त को बि माण्हू हींअर जेको आहे सो अस्पताल वञण जे लाइ तयारु आहे कोन। ऐं अस्पताल वञण जे लाइ तयारु न आहे त उनजो मतिलबु इहो आहे त उहा जेका उनजी जेका पंहिंजी जेका बीमारी जेका आहे या त उनखे चवे त भाऊ उहा आहे कान, या आहे त भला हाणे पोइ ठीकु आहे जेके थियणो हूंदो सो थींदो। छो त इहा ॻाल्हि ॿुधण में आई आहे, उहा ख़ुदा करे उहा ग़लति हुजे। ऐं कुझु जेके आहिनि से कराची जा दोस्त उहो बि ॿुधाइनि था, मुख़्तलिफ़ जेको आहे सो इलाइक़नि मंझां बि इहे ॻाल्हियूं अचनि थियूं। ऐं ईअं थी सघे थो न हुजे, चवनि था त हीअ सॼी जेको आहे सो हीअ गेम आहे ऐं हीअ जेको आहे सो बैन अवी लेवल ते जेके वॾियूं ताक़तूं जेके आहिनि से इन जे पुठियां आहिनि। ऐं असांजा जेके मुल्क आहिनि इहे ॼण त उन्हनि जा कमदार आहिनि ऐं उहे जेके आहिनि से उन्हनि खे जीअं चवनि था तीअं था कनि पिया। ऐं हिते सूरत इहा आहे त माण्हू जेको जंहिं बि बीमारी में मरे थो या गुज़ारे थो या हीअ दुनिया छॾे थो, उनखे जेको आहे सो हीअ कोरोना में जेको आहे सो ॻणीनि था। हाणे इहो दलील था ॾियनि त इनखे इहा जेका बीमारी जेका थी उहा बि कोरोना जे करे थी। उन जा जेके सिम्पटम जेके हिन ख़ुदि ठाहिया उनजी बि हाणे ज़रूरत कोन्हे का। सो अलाह रहम कंदो। ऐं वरी बि असां इहा ई आहे असां वटि त असीं जेको आहे सो दुआ घुरी सघूं था ऐं ख़ुदा कंदो जेको आहे सो सॼे जग जहान खे अलाह साईं तव्हांखे हिननि बीमारियुनि खां जेको आहे सो महफ़ूज़ रखंदो। पर उन लाइ तव्हांखे एहतियात जेको सॼी ज़िंदगी असां जेको छॾे ॾिनो आहे
ऐं ॼण जेको आहे गैर उसूली ज़िंदगी असीं गुज़ारींदा रहिया आहियूं। उनजे करे इलाही मसाला ऐं मुसीबतूं आहिनि जेके असांजी ॻिची में वेड़िजी विया आहिनि। ऐं थी सघे थो इहो तमामु घणो वक़्तु जेके आहिनि से असांजी ॻिची में वेड़ियल रहनि, छो त हिकिड़ी शइ हिकिड़े ॾींहं में कान ठही आहे। ऐं कॾहिं कॾहिं आदतूं जेके आहिनि उहे उज़वा जॾहिं थी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि आदतुनि खे वढिणो पवंदो आहे, ऑपरेशन करिणो पवंदो आहे। हीउ मुंहिंजो माइट मीरल इहो बीठो आहे, मुंहिंजे साम्हूं तस्वीर अहिड़ी आहे ॼण बीठो आहे, जॾहिं तूं लाज़मी वेठो हूंदो। कल्ह जेको आहे दीदार कोन थी सघियो, असीं पुनासीं कोन वक़्त ते, ऐं साईं वारा पंहिंजे प्रोग्राम सां आया ऐं वरी हलिया विया, ऐं असां उन्हनि जे हक़ में दुआऊं कंदा रहियासीं। ख़ुदा करे सदाईं ख़ुशि हुजनि। अॼु अटूट लतीफ़ साईं जी जा कुझु बैत पढ़ूं था, ऐं उन खां पोइ जेको आहे सो हिकु ॿ कलाम पाक जूं आयतूं आहिनि जेके पाण काफ़ी ॾींहं थिया आहिनि, ॿ टे ॾींहं पढ़ी कोन सघिया आहिनि, ऐं उहे बि पढ़ूं था। उन खां पोइ फ़क़ीर साहिबु जेके अची वियो टाइम ते, अचण वारो आहे, पंध में आहे, उहो आयो त पोइ उनखां वरी जेको कलाम बि ॿुधंदासीं उनखां। लतीफ़ साहिबु चओ थो ही सॼण सेई जे मूं कोॾ निहारिया, ॼण त उनखे हिकिड़ा अहिड़ा माण्हू ॾिसण में अची विया आहिनि, अहिड़ा भला माण्हू ॾिसण में अची विया आहिनि ॼण त हू उन्हनि जे इंतज़ार में हुजे। ऐं उन्हनि खे ॾिसण सां जेको आहे इज़हार थो करे त ही सॼण उहे ई जे मूं कोॾ निहारिया, जिन जो मूं इंतज़ारु वेठो कयो, इहे सॼण ई उहे ई सॼण अची विया आहिनि जेके मुंहिंजे अखियुनि में वेठा आहिनि, जेके मुंहिंजे सॾ सां सॾु ॾियनि था, इहे ई मुंहिंजा सॼण आहिनि। ऐं उन्हनि जो मयार कहिड़ो आहे, इहा त थी वई हिकिड़ी तारीफ़ थी वई हली। तव्हां हिकिड़े माण्हू जी ताला तमामु वॾो माण्हू आहे, उहो तमामु भलो माण्हू आहे, अदा भलो माण्हू बि आहे, वॾो माण्हू बि आहे, इहा ॻाल्हि भली, पर हू छा में वॾो माण्हू आहे, हुन कयो छा आहे, हुनजो को दलील त ॾियो न घटि में घटि। जेकर दलील नथा ॾियो त पोइ इहा तारीफ़ अजाई आहे, कूड़ी तारीफ़ आहे, जीअं अॼु ताईं थिए थो पियो। छो त हाणे ही पहिरीं सिट में लतीफ़ साईं दावा कई आहे, ही सॼण उहे, ही सामुंडी जो बैत आहे, ही सॼण उहे ई जे मूं कोॾ निहारिया, माना मूं वेठे जेको आहे सो इंतज़ारु कयो, मूं वेठे ॾिठो त कॾहिं था मुंहिंजा महबूब अचनि था, उनखे ॾिसां ऐं नचां ऐं ख़ुशि थिया। हाणे उहे अची विया हलिया, हाणे उहे जेके सॼण आहिनि उहे छा में सुठा आहिनि, उनजो मयार कहिड़ो आहे, कहिड़ो मयार करे ईंदा जा पेही, ईंदा जा पेही त सभु लाहींदमि ॾुखड़ा, माना उहे माण्हू जॾहिं असांजी ज़िंदगी में ईंदा त असांजा सभु लाहींदमि ॾुखड़ा। हाणे हींअर जेको आहे सो माण्हू छा छा चाहिनि, सभई माण्हू ॾुखनि में वरितल आहिनि, बीमारियुनि में वरितल आहिनि, परेशानियुनि में वरितल आहिनि, ऐं माण्हुनि जी हींअर कहिड़ी उमेदु आहे, कहिड़ी आस आहे, ॼण त हर माण्हू पंहिंजो पाण खे उहो कमज़ोर सम्झे थो, पंहिंजो पाण खे उहो कुझु बि नथो सम्झे, पंहिंजो पाण खे उहो बेकार थो सम्झे। छो त हींअर ताईं असांखे जेको आहे असांजा आलम अदीब सगोरा ॿुधाईंदा रहिया आहिनि त बाबा माण्हू जेको आहे बेवस आहे, माण्हू जे हथ में कुझु बि कोन्हे को, जंहिंजे करे जेको आहे उहो जेको आहे बेवस आहे, कुझु बि नथो करे सघे। त असुल ॻाल्हि आहे त माण्हू छा नथो करे सघे, हीअ जेका सॼी काइनात आहे, उन काइनात जी जेका ख़ूबसूरती जेका आहे उहा बि इन जेको आहे माण्हू जे करे, इन इंसान जे करे। ऐं ख़ुदा बि इहा ॻाल्हि करे थो त हीउ सॼो जेको जहान, हीअ सॼी जेका काइनात आहे, ऐं काइनात जा इहे जेके मलाइका जेके कुवतूं आहिनि, इहे बि सभु इंसान ज़ात जे लाइ नौकिरी कनि थियूं ऐं इंसान ज़ात जी ख़िदमत कनि थियूं। उहो जेको इंसानु आहे उन माण्हू खे पंहिंजो पाण खे न बेकार सम्झणु खपे, न उन माण्हू खे कमज़ोर सम्झणु खपे, न उनखे, छो इहे शयूं थींदियूं हिकिड़े प्रोसेस मां, जॾहिं माण्हू गुज़रंदो तॾहिं इहे जेके बीमारियूं आहिनि या इहे जेके कमज़ोरियूं आहिनि, इहे जेके मजबूरियूं आहिनि, माण्हू उन्हनि खे जेको आहे पंहिंजी मुठ में कंदो ऐं माण्हू क्रॉस करे अॻिते वेंदो। तंहिंजे करे माण्हू जे लाइ हिते लतीफ़ साईं कहिड़ो जेको आहे मुतालबो थो करे, उन माण्हू जे वॾ पाण पाई जो मयार कहिड़ो थो लतीफ़ साईं ॾसे, ईंदा जा पेही, जॾहिं उहे मोटी ईंदा या असां वटि ईंदा, असांजे घर ईंदा, असांजे अङण ईंदा या असांजी ज़िंदगीअ में ईंदा त सभु लाहींदमि ॾुखड़ा, माना जेके बि असांजा ॾुख आहिनि उहे सभई असांजा ॾुखड़ा उहे लाहींदा। हाणे इहो मुतालबो हींअर ई तव्हांजी सोसाइटी बि करे पई, जेका ईअं ॼण त वेड़िजी वई आहे, जेका दहशत गर्दनि में वेड़िजी वई आहे, बदकारनि में, ऐं उहा बि इहा मुतालबो करे थी त उनखे बि अमुन खपे थो,
उनखे बि ख़ुशी खपे थी, उनखे बि सलामती खपे थी। हीअ सिंध असांजी माउ आहे जेके चऊं था, जेका असांजी ज़िंदगी आहे उनखे बि सलामती खपे थी। छो त न त उनजी सिंधू जेका असां रही आहे महफ़ूज़ रही आहे, न उनजूं ॿनियूं महफ़ूज़ रहियूं आहिनि, न उनजा कारखाना महफ़ूज़ रहिया आहिनि, न उनजा शहर महफ़ूज़ रहिया आहिनि, न उनजूं ॿाहिराड़ियूं महफ़ूज़ रहियूं। हाणे माना उहा उनजो कहिड़ो मुतालबो हूंदो, माना जंहिंजो बचो महफ़ूज़ न हुजे, सिंध जा बचा महफ़ूज़ न आहिनि, ऐं उनजो मुतालबो कहिड़ो हूंदो, उहो बि इंतज़ारु कंदी हूंदी त ही सॼण से, माना अहिड़ा सॼण अचनि, अहिड़ा भला माण्हू अचनि, माना जेके छा अची कनि, ईंदा जा पेई त सभु लाहींदुमि ॾुखड़ा। उहे ॼण असांजी ज़िंदगी में अचनि त असांजा उहे सभु ॾुख लही पवनि असांजा। हाणे हिकिड़ो बैत पढ़ूं था, उन बैत में हाणे इहो आहे त इहो हिकिड़ो मुतालबो आहे। अॼु जी हिकिड़ी दाह आहे, ऐं अॼु जा जेके गूंगा जेके माण्हू आहिनि, ॿोड़ा जेके माण्हू आहिनि, अखियुनि हूंदे जेके अंधा माण्हू जेके थी विया आहिनि, उन्हनि सभिनी जे आॾो हिकिड़ी क़िस्म जी हिकिड़ी दाह आहे उन्हनि जे साम्हूं त अचो, अची विया आहियो त हाणे अचो, अचो। हीअ जेका ज़िंदगी आहे, हीअ जेका तहरीक आहे, हीअ जेके मुसीबतूं ऐं जेके मसइला आहिनि, इहे तव्हांजे इंतज़ार में आहिनि, अचो हुनजो मुक़ाबिलो कयो। ऐं असीं जेकॾहिं हुनजो मुक़ाबिलो करण जे बजाए असीं जेकॾहिं सदूं कंदा रहियासीं, असां जेकॾहिं ईअं रुॻो ॿिए कंहिंजो इंतज़ारु कंदा रहियासीं त पोइ इहे मुसीबतूं ऐं मसाला ईअं वधंदा वेंदा, ऐं उन में असीं जेका या दॿिजी वेंदासीं या असीं गुम थी वेंदासीं हलिया। छो त हिते उहो माण्हू ज़िंदा रही सघे थो, ज़िंदा रहण जे लाइ बि जेका सो माण्हू खे सघ खपे। ऐं असांजे वॾड़नि जूं दुआऊं बि असांखे आहिनि, उहे बि सदाईं हूंदियूं। ऐं उन खां सवाइ हीअ जेका तरक़ी बि तमामु घणी थी आहे, तरक़ी तइमीर बि तमामु घणी थी आहे, पैसो बि तमामु घणो कुझु आयो आहे, इल्मु बि तमामु घणो कुझु अची वियो आहे, पर उहो हींअर सॼो जेको तबिकनि में विरहाए। ऐं उहे सभई जेके तबिका आहिनि, ऐं उहो तबिकनि में जेको ॾाढो तबिको आहे, उहो उन्हनि सभिनी शयुनि खे इंजॉय बि करे थो, ऐं उन्हनि सभिनी शयुनि ते क़ाबिज़ बि उन्हनि शयुनि ते आहे। हाणे जेसि ताईं उहो का इहा मोहबत पैदा थिए, उहो को सुठो को माहौल पैदा थिए, इहे जेके माण्हू आहिनि उन्हनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त बाबा हीअ ख़ुदा जूं इहे जेके गॾियल जेके शयूं आहिनि, उहे सभिनी माण्हुनि खे गॾियल तरीक़े सां इस्तेमालु माण्हुनि खे करणु खपनि, ऐं इहे शइ इन्हनि शयुनि ते कब्ज़ो न करणु खपे। हीअ सॼी जेका असांजी जेका तबाही ऐं जेके जहिड़ा आहिनि, उन्हनि जो सबबु इहो आहे त हर माण्हू ईअं चाहे थो त हीअ सॼी जेका दुनिया आहे इहा मुंहिंजी आहे, ॿिए कंहिंजो को वास्तो कोन्हे। माना हीअ जेका सॼी जेका दुनिया में जेका दौलत आहे, इहा सिर्फ़ु मुंहिंजे तिजोरी में अचणु खपे, ॿिए कंहिंखे न मिलणु खपे। हाणे इहो जेकॾहिं फ़र्ज़ु कयो माण्हू हिते पहुतो आहे, इहो जुमिलो जेकॾहिं ठहियो आहे माण्हू जी ज़िंदगी जो, त पोइ इन जो नतीजो छा थींदो? पर जेकर असीं चई वठूं त भाई जेको कुझु बि आहे उहो पंहिंजो आहे, त आउं सम्झां थो त हीअ जेको मुंहिंजो ऐं जेको तुंहिंजो जो जहिड़ो आहे उहो सॼो ख़तमु थी वेंदो आहे। इहा नंढड़ी जेका बाबा न तुंहिंजो न मुंहिंजो, हीउ पंहिंजो असांजो आहे, सभिनी जो आहे, गॾियल आहे। लेकिन इहो कॉन्सेप्ट जेकॾहिं असांजो ज़िंदगी में जेकॾहिं पैदा थी पवे त आउं सम्झां थो त हीअ जेके बि जेके झगड़ा, जेके नंढड़ा, जेके वॾा जेके आहिनि, उहे सभु असांजा ख़तमु थी वेंदा हलिया। छो इन जे करे तालिब कच्छी ॿुधे थो, इन जे करे हर को माण्हू चाहे थो त हीउ मुंहिंजो, पर इहो जेको तेरी मेरी जेको आहे इन माण्हू खे तबाह करे वेंदो आहे। हा, इहो माण्हू जो हक़ु आहे, माण्हुनि जूं जेके मख़सूस जेके ॻाल्हियूं आहिनि, मख़सूस जेके शयूं आहिनि, मख़सूस जेके माण्हू जा हक़ आहिनि, जिन में ॿिए कंहिं माण्हू जो को बि हिसो कोन्हे को, उन में जेको आहे उहो माण्हू बिल्कुलु जेको आहे ख़ुदि मुख़्तियार आहे। उहा जेका माण्हू जी जेका ज़ाती ज़िंदगी आहे, माण्हू जी जेके ज़ाती चाहतूं आहिनि, पोइ उन में खाइणु अची थो वञे, उन में हुनजी शादी अची थी वञे, उन में तमामु घणियूं ॻाल्हियूं, कपिड़ा अची था वञनि, कहिड़ा कपिड़ा पाइण थो चाहे, उन्हनि जो रंग कहिड़ो आहे, पर घटि में उहे एॾा महांगा न हुजनि जो वठी न सघिजनि। असुल ॻाल्हि इहा आहे त माण्हू खे इहे इन्हनि सभिनी शयुनि जी जेका आहे, पर उहो उनजे लाइ जेका असांजी जेका सूरत हाल जेका असांजी, उहा लतीफ़ साईं ॿुधाए थो त असां जंहिं धरती ते रहूं था, असां जे मुल्क में रहूं था, असांजे खंड में रहूं था, उते मुसलसिल जंगियूं रहियूं आहिनि, मुसलसिल दहशतगर्दी रही आहे, मुसलसिल धाड़ेबाज़ी रही आहे। उन में असांजे ख़ुशहाली जो जेको वॾे खां वॾो जेको सोर्स हो उहो सिंधू दरिया। हाणे उहो सिंधू दरिया ते हिकिड़ा इहे जेके ॼरूं उन्हनि चोटायूं आहिनि, ऐं इहे जेके हयां अथनि, जेके लाक जेके हयां अथनि, जेके बंद जेके ठाहिया अथनि,
उनजे करे सॼी जेका सिंध आहे उहा भड़भांग थी वई। पर उन खां पोइ बि उहो पाले थी माउ आहे ऐं दातार आहे, उहा पाले थी पई। पर वॾे खां वॾी जेका अहम असांजो जेको सोर्स आहे, हीउ जेको लखनि करोड़नि सालनि में जेको हीउ सिंधु खे जेको आहे सो ठाहियो आहे, जेको आहे सो पाणी जेको ठाहियो आहे, जेको अलाए किथां जेको आहे सो ग्लेशियरनि खां बि आयो हूंदो, कश्मीर खां बि आयो हूंदो, मानसरोवर खां बि आयो हूंदो। हीअ सॼी जेका असांजी जेका धरती आहे उहा कंहिं ज़माने में त पाणी में वई, पर ख़ुदि असांजी जेका सिंध आहे इहा जेकॾहिं पोइते वेंदासीं ऐं कुझु हज़ार साल पोइते वेंदासीं त इहो सॼी जेका सिंध आहे इहा पोठो हुई, मैदान हुआ ऐं उनखां अॻु में इहे पाणी हुआ। पोइ इन पाणी खे इन समुंड खे धिके धिके जेको आहे सो इहा जेका सिंध ठाही आहे न सिंधू दरिया, हाणे उहा जेका असां उनखे वरी हिन नाकेल वणी छॾियो। हाणे उहा जेकॾहिं बंदि थी वई हली, उहा जेकॾहिं सुकी वई हली त छा थींदो? हाणे इहो लतीफ़ सरकार खां पुछूं था त इहो उनखे गुमान 300 साल अॻु में बि थियो हूंदो, छो त उनखे ख़बर आहे त हीअ जेके माण्हू हीअ जेके धाड़ा पिया हणनि, जेके हीअ सॼो जेको आहे सो हीअ मुल्कनि जा मुल्क जेको आहे सो हीअ फ़ौजूं लखनि जे तइदाद में काहे जेके माण्हू अचनि था, उहे माण्हू अचे हिते जेको आहे सो माण्हुनि खे खून ख़राब बि करे था वञनि ऐं क़तलाम बि करे था वञनि, हिननि माण्हुनि जी दौलत बि फुरे था वञनि। ऐं हीअ कहिड़ा माण्हू आहिनि, कहिड़ा अमन पसंदि माण्हू आहिनि जेके पंहिंजा बचा बि मारीनि था ऐं पाण बि जेको आहे सो ॾाघ ते जेको आहे सो चढ़ी था वञनि ऐं उन्हनि जा जेके मुड़ुस आहिनि उहे जंगनि में शहीद थी था वञनि। इहे सभु शयूं ॾिठियूं हूंदियूं लतीफ़ साईं, त लाज़मी आहे त उनखे इहो बि जेको आहे सो ख़तरो थियो हूंदो त हीअ सिंधू दरिया कीअं हिननि खां खसिजी न वञे, हीअ सिंध हिननि खां कंहिं ॾींहुं खसिजी न वञे। हीअ कमज़ोर माण्हू आहिनि, छो त उहे जेके माण्हू जेके ईंदा रहिया हुआ लतीफ़ साईं जे ज़माने में बि इहे जेके मंगोल वेठा हुआ, इहे जेके आया हुआ, उन्हनि जो बि इहो ई हो त जंहिं बि जेको आहे सो हू हमिलो कंदा हुआ, जंहिं मुल्क ते कब्ज़ो कंदा हुआ, पोइ उन्हनि जा शहर तबाह कंदा, उन्हनि जा ॻोठ तबाह कंदा। अॻे ॻोठ शहर त हुआ ई कोन, माण्हू ॼण त हिकिड़ा कोट हुआ, वॾा किला हुआ, उन्हनि में रहंदा हुआ, छो त माण्हुनि खे हर वक़्तु डपु हूंदो, हर वक़्तु ख़तरो हूंदो माण्हुनि खे। लतीफ़ साईं जो बैत त भूम मथे भूर वसे, भूम मथे भूर वसे जे वहण अची वेलो करे। ॾाढो हिकिड़ो ख़तरनाक मंज़र हिकिड़ो लतीफ़ साईं ॾेखारे थो, ॼण हिकिड़ो दरिया आहे, ॼण हिकिड़ी आज़ाद हिकिड़ी आबाद हिकिड़ी दुनिया आहे, ॻोठ आहे, शहर आहे, हिकिड़ो दरिया आहे। हाणे उहो दरिया बंदि थी वियो, हाणे उहो दरिया जॾहिं बंदि थी वियो हलियो त पोइ उन धरती जी हालत कहिड़ी थी थिए उहा लतीफ़ साईं ॿुधाए थो। भूम मथे भूर वसे, माना मिटी थी वसे पई, रुॻो धूड़ पई वसे, जीअं सिंधू दरिया में हींअर जेको आहे ऐं जिते ॿेड़ियूं हलंदियूं हुयूं उते जेको आहे ट्रकूं पियूं हलनि, उतां जेको आहे वारी पई निकिरे। भूम मथे भूर वसे जे वहण अची वेलो करे, माना वहण माना दरिया पाणी, जेकॾहिं पाणी वेलो करे वञे हलियो, पाणी जेकॾहिं बीह रहे गैप करे वञे हलियो त पोइ छा थींदो? माना पोइ धरती ते जेको आहे वारी उॾामंदी, ऐं वारी उॾामंदी त वारी उॾामण जो छा मफ़हूम आहे त माना हिते गैर आबादी थी वेंदी हली, हिते माण्हू न रहंदा। हिते धरती हूंदी जेका अॻे बि हुई, जेका हाणे बि इहा रहंदी। चई त संग पचंदे सी छो पाणी छो ज़रूरी आहे, इहे दरिया छो ज़रूरी आहे, ऐं इन लाइ ज़रूरी आहिनि त ज़िंदगी ज़रूरी आहे, ऐं ज़िंदगी जे लाइ इहो पाणी ज़रूरी आहे, इहो दरिया ज़रूरी आहे। छो त ख़ुदा पंहिंजे कलाम में फरमाए थो त मुंहिंजो जेको अर्श आहे उहो पाणी ते, माना पाणी ज़िंदगी सां आहे, ऐं जेका ज़िंदगी आहे त पोइ इहो पाणी बि आहे, ऐं पाणी आहे त ज़िंदगी बि आहे, ऐं इहो जेको पाणी आहे त पोइ ख़ुदा जो अर्श बि आहे। इहे सभु शयूं आहिनि, माना असुलु जेको महवर जेको ज़िंदगी जो आहे, जेको माण्हू खे उहो अहसासु पैदा थो करे, माण्हू में उहो नूर पैदा थो करे, उहो पाणी। अञा बि जेको लतीफ़ चए थो, संग पचंदे सी कणो काया न छॾे। तव्हां संग ॾिठो हूंदो, तव्हां सभु ॿराड़ी जा माण्हू आहियो जेके मुंहिंजे अॻियां अखियुनि में वेठा आहियो, ऐं नंढड़ा हूंदा तव्हां ॾिठो हूंदो, हींअर बि मुशाहिदो करियो त ढिढे में जॾहिं हूंदो आहे, खीरोल में हूंदो आहे, जॾहिं संग में जॾहिं अन्न हूंदो आहे त जेकॾहिं उते हुनजो पाणी बंदि थी वञे त थींदो इहो आहे त पोइ उन में उहो जेको संग आहे उहो त ढिढे में ई सुकी वेंदो आहे, खीरोल में ई सुकी वेंदो आहे, अन्न न थींदो आहे।
अन्न तॾहिं थींदो जॾहिं उनखे जेके बि लवाज़मात आहिनि उहे सभु पूरा थियनि, पर ख़ासि करे जेको आहे सो उनखे पाणी ज़रूरु पियो अचे। ॿियूं ॻाल्हियूं हुजनि न हुजनि, फ़सुलु जेको आहे सो थी वेंदो हलियो, पाणी तमामु ज़रूरी आहे। तंहिंजे करे लतीफ़ साईं चयो सो संग पचंदे सी कणो काया न छॾे। चईं जेका काया आहे जेका आहे न अन्न जी, इहो जेको सटो आहे, इहो जेको संग आहे, उहो संग पंहिंजे उन बचे खे उन पंहिंजे अन्न खे तेसिताणी न छॾींदी जेसिताणी हू मैच्योर नथो थिए। मन लतीफ़ साईं इहा ॻाल्हि थो करे, जेकॾहिं तव्हां खां दरिया हलियो वियो, जेकॾहिं तव्हां खां सिंधू हलियो वियो, जेकॾहिं तव्हांजो इहो वहण बंदि थी वियो हलियो, त कुबू मंझि कसाब, कुबू मंझि कसाब जे वहण अची वेलो करे। वरी ॿियो बैत वरी उन में साॻी ॻाल्हि थो करे त अञा बि ॻाल्हि सम्झो त ही दरिया बचायो या सिंधू बचायो, छो त सिंध बचंदी सिंधू बचंदी त सिंध बचंदी। अॼुकल्ह सिंध बचंदी त तव्हांजा बचा बि बचंदा, तव्हांजूं ॿनियूं बि बचंदियूं, तव्हांजा ॿार बि बचंदा, तव्हांजा दरिया बि बचंदा। माना इहो फिज़िकली बि रूहानी तौर ते बि हर हाल में तव्हांखे, छो त तव्हांजे लाइ लतीफ़ साईं इहा ॻाल्हि कई त ईंदा जा पेही त सभु लाहींदमि ॾुखड़ा। तव्हीं आया आहियो त तव्हांखे सिंध जा जेके ॾुख आहिनि उहे तव्हांखे लाहिणा आहिनि। चए कुबू, कुबू माना वेरानी, माना धरती ॼण सड़ी वञे, धरती ॼण त वेरान ऐं भड़भांग थी वञे। भू माना धरती, सुबू माना सुठी धरती, आबाद धरती। कुबू, कुबू माना ख़राब भड़भांग वेरान धरती। चए कुबू मंझि कसाब जे वहण अची वेलो करे। चए उन जा औसाफ़, चए उन्हनि जो जेके वसफ़ूं जेके उन्हनि जूं आहिनि, धरती जूं वसफ़ूं, धरती ते वण थींदा आहिनि, धरती ते वलियूं थींदियूं आहिनि, त गुल थींदा आहिनि, ॿूटा थींदा आहिनि, मेवा थींदा आहिनि, इहे तव्हांजी धरती जूं वसफ़ूं आहिनि, इहे धरती जा औसाफ़ आहिनि, धरती जा नज़ारा आहिनि ऐं धरती जा मंज़र आहिनि। लतीफ़ चवे थो त उन जा औसाफ़, सुवाल थो पुछे कीअं उन्हनि जा औसाफ़ ज़ाहिर थींदा जॾहिं पाणीअ ई कोन्हे को, रती रेज न सिंजरे। मोहम्मद कासिम मीर जद थो ॿुधे त लतीफ़ साईं चवे थो त जॾहिं पाणी आहे ई कोन, पाणी जी रतीअ जी जॻह सां कोन थी, जेको आहे सो खूह ई तव्हांजा खारा थी विया हलिया, दरिया ई तव्हांजा चोरी थी विया हलिया, तव्हांजे दरियाहनि ते कब्ज़ा थी विया हलिया। हाणे रतीअ ई कोन्हे का त हीअ संग पचंदे सी कणो काया न छॾे। ही ॿ बैत सिंध जे तबाही जा ऐं सम्झो त अहिड़ा ख़तरनाक जेको मंज़र जेको आहे लतीफ़ साईं ॾसे थो। ऐं ॿियूं बि अलाए केतिरियूं तबाहियुनि जा सबब आहिनि, जंगियूं अलाए केतिरनि तरीक़नि जूं निकिरी पियूं आहिनि, हथियारनि जूं जंगियूं निकिरी पियूं आहिनि, उहे बि तव्हां ॾिठियूं। उन में बि जेको आहे सो हाणे वञनि था बजेटूं वधंदियूं। हाणे जेको आहे सो लाज़मी आहे जेकॾहिं विढ़णो आहे या डिफेंस करिणो आहे त पोइ हथियार बि जेको आहे सो वठिणा आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो दवाउनि वारियूं जेके जंगियूं जेके आहिनि इहे बि शुरू थी वियूं आहिनि, इंजेक्शन वार इहा बि शुरू थी वई हली। हाणे इहा बि तव्हांजे साम्हूं आहे। पर हीअ जेका जंग, इन जंग इहा जेकॾहिं असांखां या सिंधू हली वई, इहो असांखां पाणी हलियो वियो, इहो असांखां दरिया हलियो वियो, त पोइ लतीफ़ साईं खे हीउ केॾारो पढ़णो पवंदो, सुहिणी जो केॾारो। लतीफ़ साईं चवे थो त भू मथे भूर वसे जे वहण अची वेलो करे। जेकॾहिं दरिया बंदि थी वेंदो हलियो त तव्हांजी धरती ते लतीफ़ चए थो त धूड़ उॾामंदी, वारी उॾामंदी, ॿियो कुझु बि कोन हूंदो। ऐं ॿी तबाही कहिड़ी थींदी, संग पचंदे सी कणो काया न छॾे। इहो जेको काया जेको आहे, कणो संग जेको आहे तव्हांजो, उहो काया न छॾींदो, उहो दाणो उते ढिढे में जेको आहे सो मरी वेंदो हलियो। हाणे इहा साॻी ॻाल्हि सिंबलाइज़ तव्हां माण्हू ते करे सघो। हीअ असां बि जेकॾहिं ज़िंदगी जेकॾहिं पाणी न हूंदो त असीं कीअं जी सघंदासीं, हीअ जेकॾहिं ॿनियूं न हूंदियूं, फ़सुल न हूंदा त असीं कीअं जी सघंदासीं। असांजे वॾेरनि सरदारनि त जेको आहे सो सम्झो था असीं सॼी ज़िंदगी असीं जेको आहे सो बादशाह हूंदासीं ऐं इहा हिनखे ख़बर कोन्हे त हिन जा तॾा बि हिकु ॾींहुं वेड़बा। ऐं ईअं करे हीअ सभु जेका ज़मीनूं जेको आहिनि सो विकिणी छॾियूं। हीअ जेके बि जेका असां सिंध जा दुश्मन हुआ, जेके धरती जा जेके दुश्मन हुआ, जेके इंसान ज़ात जा जेके दुश्मन जेके माण्हू हुआ, उन्हनि पैसो जाम आहे उन्हनि वटि, वसीला बि ॾाढा आहिनि उन्हनि माण्हुनि वटि, ॿोरियूं पैसनि जूं भरे अची वेठा आहिनि ऐं उन्हनि वटि हथियार बि ॾाढा आहिनि, सभु कुझु आहे, उहो गॾिया बि वेठा आहिनि उहे सभु माण्हू। जेकॾहिं गॾिजूं नथा त रुॻो असीं नथा गॾूं।
ही जेके सूझ बूझ वारा जेके माण्हू आहिनि, जेके आलिम अदीब, जेके शाइर माण्हू आहिनि, पोइ उन में बि जेको आहे रुकावट कहिड़ी थी अचे, ज़ाती वफ़ाद। ज़ाती वफ़ाद अचनि था, ख़ुदगर्ज़ियूं अचनि थियूं, नंढड़ियूं नंढड़ियूं चाहतूं अचनि थियूं, उहे असांजे लाइ वॾा क़ैद थी वेही था रहनि ऐं असीं उन मां निकिरूं कोन था। असीं चऊं था ठीकु आहे, कुझु गुज़री, कुझु गुज़िरियल वक़्तु, कुझु गुज़री वियो, कुझु गुज़री वेंदो हलियो। हीअ पुठियां तव्हांजा बचा कीअं कंदा, पुठियां तव्हांजी सिंध कीअं कंदी, सिंधू इहो इन ते केरु सोचे? इन ते असांखे ई सोचणो आहे, ॿियो त केरु कोन सोचींदो। इहे पंहिंजो ख़ान लतीफ़ साईं जे आशिक़नि खे जेको आहे सो ईमान जी सलामती जी दुआ थो करे। असीं चऊं था बाबा ॻाल्हि जॾहिं सम्झ में अची वई आहे त मरणो आहे, जेकॾहिं क़िस्मत न मारियो त हीअ त सूअर असांखे मारींदा ई माण्हू, ऐं हीअ पर इहे पाण बि मरंदा, असांखे बि मारींदा। अचो त लतीफ़ साईं खे ॾिसूं त हीअ जेको आहे अॻिते जेको आहे छा थो चए। हीअ सभु सिंध जा दर्द, हीअ अॼु जेको पंहिंजो जेको चैप्टर आहे उहो ॼण त सॼो हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो दर्द आहे। सॼी ज़िंदगी जेको आहे सो हुन दर्द में असां गुज़ारी आहे। ऐं लतीफ़ साईं जो जेको हीउ दर्द आहे, अॼु उहो ॾिसो त केॾी जेको आहे सो असांखे कीअं कीअं जाॻाइबो आहे। वॾो शाइर इन जे लाइ न आहे त हुन तमामु घणी शाइरी कई आहे, या हुनजी ॿोली हुनजी सुठी आहे, या हुनजो फ़नकार तमामु सुठो आहे। वॾो शाइर इन जे करे जो हू माण्हू असांजो राखो आहे, हू माण्हू साखी आहे असांजो, हू माण्हू असांजो रहनुमा आहे, असांखे झिझोड़े थो असांखे। हीअ जेके वेसर में असीं अची विया आहियूं, असीं जेको क़िस्मत जे चकर में अची वियासीं, ऐं असां जेको ॿुधायो बाबा जेको थियणो हूंदो सो थी वेंदो हलियो, त जेकर तव्हां जेको चुप करे वेही रहो महिरबानी करे। पर हीअ असांखे लतीफ़ ॿुधाए थो त वॾी थी वायूं करे कुठल कूकार, वॾी थी वायूं करे कुठल कूकारे, चे हुन पन पंहिंजा सारिया, चे हुन पन पंहिंजा सारिया, हू हंजूं हॾनि लाइ हारे, जे इश्क जे आरे ससी सूर पिराया। ऐं अवसर ॾाढो सवलो बैत आहे, ऐं इन में हिकिड़ी बांसुरी आहे, उहा घोड़ा घोड़ा थी करे, उहा रड़ियूं थी करे, ऐं छो त उनखे बि पंहिंजे जेको पननि खां काननि खां वढियो हुओ, पोइ उन्हनि जेको आहे पंहिंजे मिटनि माइटनि खे यादि थी करे घोड़ा घोड़ा थी करे। ऐं इन में ॿियो आहे सुरंदो, कुठल थी कूकारे, उन सुरंदे खे बि कुठो हूंदऊं, के रिढ खे कुठो हूंदऊं, के हरणी खे कुठो हूंदऊं। पोइ उनजे आंदे मथां जेको आहे सो हीअ ठाहींदा आहिनि, सॻो ठाहींदा आहिनि। पोइ उहो सुरंदो जॾहिं वॼाइबो आहे, उहो बि झीर विझंदो आहे। हीअ लतीफ़ साईं ॻोल्हे ससी जा दर्द पियो, हाणे उहो ससी जा दर्द ॻोल्हींदे उहो मुख़्तलिफ़ जेके टूल आहिनि उन्हनि माण्हुनि जा मिसाल थो ॾिए। केॾीमहिल जेको आहे सो बांसुरी जो मिसाल थो ॾिए, बांसुरी घोड़ा घोड़ा थी करे, रड़ियूं थी करे, छोटी रड़ियूं करे। पोइ उनखे चवनि था बाबा हीअ पंहिंजा जेके पननि खे सारे थी, हुन पन पंहिंजा सारिया, हुन माना बांसुरी, उहो जेको नड़, ऐं हू माना केरु, सुरंदे में जेका तंद आहे, जेको सॻो आहे, हुन पन पंहिंजा सारिया, हू हंजूं वॾनि लाइ हारे, इश्क जे आरे ससी सूर पिराए। माना हीअ जेको सॼो सूर आहे, छाजे करे माण्हू पिराईंदो? इश्क जे आरे, ही इश्क जेको लतीफ़ जो जेको सफ़र आहे उहो सॼो इश्क आहे। इहो इनकलाब ऐं आज़ादी जो जेको सफ़र आहे उहो बि सॼो इश्क आहे। हीअ जेको इज़त सां गुज़ारणु, फज़ीलत सां गुज़ारणु ज़िंदगी, इहो बि इश्क आहे। छो त इन जे लाइ तव्हांखे जेको आहे सो रुकावटूं तव्हांखे जेके आॾो आहिनि उहे जेको तव्हांखे हटाइणियूं पवंदियूं। उन हटाइण जे लाइ तव्हांखे मुक़ाबिलो करिणो पवंदो, ऐं उहो मुक़ाबिलो सिर्फ़ु तॾहिं करे सघो था जॾहिं तव्हां वटि इश्क हो। तॾहिं लतीफ़ साईं चयो त नेणे नज़र नींहं जड़ूं जित जोड़जनि, नेणे नज़र नींहं जड़ूं जित जोड़जनि, चई साह उन्ही तां सदको, चई साह उन्ही तां सदको, चई अंदरि सी उज़बन, चई लाहे तन लतीफ़ चए अंग पिण आछजनि। ही लतीफ़ साईं माहौल पियो ठाहे, ही लतीफ़ साईं माना हिकिड़ा सुठा जेको आहे सो माण्हू पियो ठाहे, सुठा इदारा पियो ठाहे। माना अहिड़ा माण्हू जेके पाण में गॾिजनि, जेके पाण में कारोबार बि कनि, अहिड़ा माण्हू जेके पाण में गॾिजी सफ़र बि कनि, अहिड़ा माण्हू जेके पाण में अॻिते हली मिट माइट बि थियनि। लाहे तन लतीफ़ चए अंग पुण आछजनि, ॿचा बि उन्हनि खे ॾेई छॾिजनि, चई कल्ह बि क़ुर्बानी करियां मथां दिलि दोस्तनि, चई कल्ह बि क़ुर्बानी करियां मथां दिलि दोस्तनि, चई हीअं ऐं अखियुनि फाई खाधी पिरीअ लाइ। चई लतीफ़ ॿुधाए थो त हीअं ऐं अखियुनि, इन्हनि त अॻे ई जेका पिरी जे लाइ फाई खाई छॾी आहे, बाक़ी कहिड़ी शइ आहे जेका पिरियनि लाइ रखिजे।
हाणे वरी असांजा दुश्मन ॿुधाए, हाणे असीं ईअं सम्झंदा हूंदासीं त भई असीं सभु अमन मां हेॾियूं सुठियूं हवाऊं लॻियूं पियूं आहिनि, ऐं वाक़ई जेको हिते जेके असीं हवाऊं था ॾिसूं ऐं जेको सिंध जो जेको माहौल था ॾिसूं, सिंध जा माण्हू बि ॾिसूं था, हींअर हर को जेको आहे सो माण्हू पंहिंजे ॿेर में घेड़ी पियो हले, सॼो ॾींहुं अलाए छा छा पिया कयूं, घरनि में वेठा हुआ, गलियुनि में वेठा हुआ, इहे जेके ॻाल्हियूं पिया कयूं, पर हींअर सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे जेको आहे सो ॿेरनि में घिरी विया। इहो जेको ॿिर आहे इहा ई तव्हांजी दुनिया आहे, ऐं इहो जेको ॿिर आहे इहो ॿिर तव्हांखे बचाइणो आहे। ऐं इन तव्हांजे ॿिर जा दुश्मन केतिरा आहिनि, उठ वेरी ओठार वेरी वेरी चढ़म ॾे। बाज़ारि तव्हांखे ॾिसण में कुझु बि कोन थो अचे, ही तव्हांजी धरती वेड़बी थी वञे तव्हांजी, ही माण्हुनि खे आराम कोन्हे, माण्हुनि खे निंड कोन्हे, माण्हुनि खे सुख कोन्हे को, माण्हुनि जे रिश्तनि जा तकदस तबाह थी विया हलिया, माण्हुनि जूं ही दोस्तूं ख़तमु थी वियूं हलियूं, माण्हुनि जूं माण्हू ठग निकिरी पिया, कूड़ा निकिरी पिया, बेकार माण्हू निकिरी पिया। इन खां वधीक ॿिया कहिड़ा हिसाब थी सघनि था, इन खां वधीक ॿियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं थी सघनि थियूं। लतीफ़ चवंदो उठ वेरी ओठार वेरी वेरी चढ़म ॾे, कि चोथों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेग, पंजो वेरी वाह थियो जंहिं लटिया पुनूअ जा पेर। माना हिकिड़ा इंसान आहिनि जेके असां पंहिंजा दुश्मन पाण कया, पर असांखे वधि खां वधि जेको आहे जहिड़ो जेको करिणो आहे उहो त नेचर सां करिणो। हीअ जेका फितरत आहे, जेका हेॾी ख़तरनाक फितरत आहे, हीअ हवा थोरी तेज़ लॻे असांखे खणियो हली वेंदी, असीं छा कंदासीं? हीअ गर्मी आहे, थोरो सिज हेठि लही अचे त बि असीं छा कंदासीं? कुझु कोन करे सघंदासीं। पर जेकॾहिं थोरो ई मींहुं 4 ॾींहं वधीक वसी पवे, हींअर जेके असांजे हुकूमतूं त ॾिसो रुॻो कूड़ थियूं करनि, हितां जा हुकुमरान बि सॼो ॾींहुं कूड़ था, कॾहिं इन्हनि में असांजी जान छॾाईंदो कासिम मीर जब ॻाल्हि सम्झ में नथी अचे, भई सॼो ॾींहुं ई माण्हू कूड़ ॻाल्हाइनि था, माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाइनि था, ही ख़ुदा सां कूड़ ॻाल्हाइनि था, ही ख़ुदा जो नालो वठी सॼो ॾींहुं ही माण्हू कूड़ ॻाल्हाइनि था। जिते अहिड़ा कूड़ा ऐं ठग माण्हू हुजनि उते त कीअं थी सघंदो? इन्हनि माण्हुनि जे आसिरे तव्हां बचा छॾे वेंदो, इन्हनि माण्हुनि जे आसिरे तव्हां ख़ूबसूरत बनियूं ऐं ॿार छॾे वेंदो। तव्हांखे जेको हयातियूं जेके तव्हांखे जेके मिलियूं आहिनि, उनजो वॾे खां वॾो मक़सदु इहो आहे त तव्हांखे पंहिंजे बचनि जे हिफ़ाज़त लाइ बंदोबस्तु करिणो पवंदो। पोइ उनजे लाइ तव्हांखे छा करिणो थो पवे उनजो तव्हां सोचणु शुरू करियो। बाक़ी हाणे किताब फलाणे हीअं चयो, फलाणे हीअं चयो, आउं हीअं थो चवां, फलाणो हीअं थो चवे, ॻाल्हियूं घणियूं आहिनि, करे छा थो सघिजे? हेसिताणी जेको कयो आहे उनजो पोता मेल करियो त इहो घटि में घटि ही पाण जेके 2 टे जेके ज़िंदगियूं जेके तूर विञाया, उन्हनि 2 टे तूरनि विञाइण में असां नतीजो छा निकितो आहे? असां वटि ॻोठ बचिया, शहर बचिया, इदारा बचिया, हुकूमतूं बचियूं, मुल्क बचियो, छा बचियो? असीं मुतमइन आहियूं। उहो लतीफ़ चए थो इहे पुण कूड़ी सद, जीअं खायो खिलियो सुम्हे। हीअ ज़िंदगी ईअं सदुनि सां कोन गुज़रंदी आहे, माने खाई खिली वरी सुम्ही पइजे, पोइ सुभाणे जा भाग सुभाणे सां, सुभाणे जी ग़लती बि करणी आहे। पर फ़िलहाल ही अॼु त बचे न। लतीफ़ साईं ॻाल्हि कई, असां फैसल जेको आहे सो जाम थो ॿुधे, महिरबानी फोर्स फैसल जाम जी, ऐं फैसल जाम खे ॾिसूं था त असांखे फारूक फ़कीर यादि थो अचे, आगा साहब यादि थो अचे, तमामु हिकिड़ो सिंध जो जीनियस माण्हू हो। उहो बि जेको आहे टकर हणी हणी जेको आहे सो हिन जबलनि सां उहो बि हलियो वियो वक़्त खां अॻे। लतीफ़ साईं चए थो उठ वेरी ओठार वेरी वेरी चढ़म ॾे, चोथों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर, चई पंजो वेरी वाह थियो जंहिं लटा पुनूअ जा पेर, चई छहों वेरी छपर थियो, चई छहों वेरी छपर थियो जंहिं सवां न कया सेर, चई सतों वेरी सिज थियो, चई सतों वेरी सिज थियो जंहिं उलही की अवेर, चई वाहिरे जी वेर ऐं छुॾूं करियां छपरे। माना असीं माण्हू, लतीफ़ साईं चवे थो ही ससी थी चवे त वाहिरे जी वेर छुॾूं करियां छपरे। हाणे 2 मौज़ू आहिनि इहे, माना हिकिड़े पासे आहे आराम जो वक़्तु अची वियो आहे, घर मोटण जो वक़्तु अची वियो आहे,
सुख जो वक़्तु अची वियो आहे, ख़ुशी जो वक़्तु अची वाइरे में माना हाणे वञी सुम्हिबो। जीअं सभई माण्हू सुम्ही विया हुआ, सभई माण्हू आहिस्ते आहिस्ते जेका बिस्तरनि में गिड़ी विया हुआ, कमरनि में गिड़ी विया हुआ, पोइ असांखे छो निंड कोन थी अचे? ही छो जेको आहे मारवी चोर बंदी विया करार असां लोचूं लोह में। ही तव्हांजो जेको महबूब जेको शाइर आहे, ही तव्हांजा ज़िंदगी जा सभई पासा जेके आहिनि उहे मज़बूत कंदो थो। माना हिकिड़ा माण्हू आहिनि उहे जेल में पिया आहिनि, सुता पिया आहिनि, बसि आख़िरी स्टेशन इहा ई उन्हनि माण्हुनि जे लाइ, या मरी वञणो आहे या जेल में अचणो आहे। बाक़ी ॿाहिरि त रुॻो विहणो हिननि माण्हुनि खे, ॿाहिरि त रुॻो फिटाइणो, ॿियो त हुनखे कुझु करिणो ई कोन हो। पर ही कहिड़ा माण्हू आहिनि जेके जेल में बि वेठा आहिनि, सुता पिया आहिनि, उनखे जेल में बि निंड कोन थी अचे। बाबा हाणे कुझु थियणो हूंदो त थी वियो हलियो पुठियां, कुझु तूं करे आए, कुझु पोयनि कयो हूंदो, हाणे कुझु वरी थियणो हूंदो त थींदो। हाणे ही माण्हू सुम्हनि नथा। लतीफ़ उन्हनि माण्हुनि जी शिकिल कीअं थो कढे? चलो ही माण्हू ॿिया आहिनि, उहे माण्हू न आहिनि। ही मारवी आम माई न आहे, ही जेका कैजाणी आहे बंदी ॿिया करार असीं लोचूं लोह में। हिते मारवी सां जमा में हलियो वियो, माना लतीफ़ पाण बि शामिल थी वियो हलियो, असीं बि शामिल थी वियासीं। जेके कैदी हींअर जेके क़ैद में आहिनि, असांजे ज़ालिम जेको आहे स्टेट जे क़ैद में आहिनि या हुकूमतनि जे क़ैद में आहिनि, जंहिंजे बि क़ैद में आहिनि, उन्हनि सभिनी जे लाइ लतीफ़ सोचे वेठो। असीं कोन था सोचूं, असांजे वस में कोन्हे, असीं छा करियूं? पर ही लतीफ़ जेको आहे जेल में वेठो आहे, हलियो वियो आहे चवनि था, उहो बि जेको आहे आसमान तां वेठो सोचे, बरज़ख मथां वेठो सोचे, उते बि जाॻे पियो, उते बि चवे थो वेठो त बंदी विया करार असां लोचूं लोह में। बंदी विया करार असां लोचूं लोह में, मथे तन तरार, कि मथे तन तरार सदा सांभीअड़नि जी। उहे जेके सांभीअड़ा असांजा मारूअड़ा, असांजा जेके सांगीअड़ा, उन्हनि जी तलवार असांजे मथां लटकी पई आहे। मथां रोज़ो भञी, मथां लोही लाही, सील भञण जी सूमरा मूंखे मत मार। माना ज़िंदगी जो इहो कहिड़ो ख़ूबसूरत जेको आहे पासो आहे जेको लतीफ़ बचाइण थो चाहे। इहो ई ज़िंदगी जो मक़सदु आहे जेको लतीफ़ बचाइण थो चाहे, जंहिंखे इज़त चइबो आहे, जंहिंखे जोहर चइबो आहे, जंहिंजे लाइ लतीफ़ बाक़ी जेकॾहिं मिड़ी ईअं जीअणो आहे जीअं अॼु जा माण्हू जेके गुज़रनि पिया, मिड़ी जेके पेट भरणो आहे, पोइ त पोइ ठीकु आहे, पोइ त पोइ रड़ियूं न करियो। ही पखी आहिनि, पखणनि, ही जानवरनि, इहे केॾी महिल ॼमनि था, केॾी महिल वञनि था, केरु कंहिंखे मारे थो, केरु कंहिंखे खाए थो, केरु चवण वारो आहे कोन इन्हनि खे। छो त उन्हनि जा पंहिंजा क़ाइदा कानून आहिनि झंगल जा, उहे महदूद आहिनि। तहज़ीब सां हुननि जो वास्तो कोन्हे को, घर कहिड़ो हुजे, कीअं ठाहिजे, इन सां हुननि जो वास्तो कोन्हे को। ख़ुशी छा थींदी आहे? इहे सॉफ्टवेयर जेको ज़िंदगी जो हिकिड़ो त आहे, जेको हार्डवेयर आहे उहो त इहो ई आहे, माण्हू ॾटो कुटो आहे, घर आहिनि, गाॾियूं आहिनि, सभु कुझु आहे। पर जेको माण्हू जी ज़िंदगी जो जेको सॉफ्टवेयर जेको आहे, जेको रूह जेको माण्हू जी ज़िंदगी जो जेको आहे, उहो जेकॾहिं नथो ठहे, छो त उहो छा सां ठहंदो? उहो त इल्म सां ठहंदो, उहो त अख़लाक सां ठहंदो, उहो त फज़ीलतनि सां ठहंदो। हाणे उहे जेकॾहिं शयूं ई जेकॾहिं न आहिनि, उन्हनि जा दॿाई जेकॾहिं गुल थी विया आहिनि, त पोइ जेको आहे उहो कीअं जेको आहे उहा तव्हांजी जेको आहे सिंध बचंदी, तव्हांजो ही समाज बचंदो। छो त ॿियनि ऐं अञा बि जेको आहे लतीफ़ सां ॻाल्हि करे त वाहिरे जी वेर आऊं छुलूं करियां छपरे, पर आऊं चवां थो जेकॾहिं वाहिरे जी वेर बि जेकॾहिं असां छपरनि में छुलूं करणु शुरू कयूं त पोइ इहा तथी थधी का कान्हे वेल वेहण जी, मथां थिए उदा पेर न लही पिरीअ जो। पोइ असीं इहो राति जो बि वार जेको आहे पेर जेको आहे ॿिया इलाही तरीक़ा आहिनि। घटि में घटि राजनि खां हलंदासीं, पुछंदासीं बाबा असांजी केॾां वई असांजी पुनू, असां केरु खणी वियो असांजो धाड़ो हणी वियो हलियो। ही वाहिरे जी वेर, पर असां जंहिं मुंझ में जी फाथा आहियूं, असांखे ख़बर कान थी पए केॾां था। इहा बि असांजी लतीफ़ जेका त शिकिल कढी आहे, ऐं इहो बि लतीफ़ मंदरु असांखे ॿुधाए थो त को ॼाणा को थियो केॾां थी वञा, को ॼाणा को थियो केॾां थी वञा। हथ करायूं आङिरियूं मोड़ियो सभु भञा,
चई हथ करायूं आंगरियूं मोड़ियो सभु भञा, चई ॿियनि घर घञा मूं हारीअ होत विञायो। चई ॿियनि जा घर सभिनी जा आबाद, ॿियनि जा घर सभु ख़ुशि आहिनि, ऐं असां जेके आहियूं, असां जेके शिकस्त खाई वेही रहियासीं, ऐं असां जेको आहे असांजा घर छो जेके आहिनि से आबाद न आहिनि। अदा पंहिंजा बिलावल आयो आहे फ़क़ीर? हा दर पंहिंजो हथु थोरो हेॾां अचु, फ़क़ीर जे इंतज़ार में वेठा आहियूं, ऐं महिमान आहिनि, महिमाननि जी महिरबानी आहे, कराची खां जेको आहे कई आया आहिनि। असां त वरी जेको आहे ॼण ते हिकिड़ी अहिड़ी जाइ ते वेठा आहियूं रस्ते ते, त हाणे त वरी संगत चवंदा बाबा हाणे असीं उमरकोट बि घुमंदासीं, जेको आहे मारवी जो जेको कोट बि ॾिसंदासीं। वेठा आहिनि असांजे साम्हूं नौजवान आहिनि, ऐं साईं अब्दुल रहीम जी महिरबानी आहे। साईं अब्दुल रहीम पूरनि 70 साल जो अची थियो आहे। पोइ सॼी ज़िंदगी गॾु गुज़ारियो अथऊं, हुन सॼी ज़िंदगी रुलिया बि गॾु आहियूं, घुमिया बि गॾु आहियूं। हाणे वरी उहो थोरो अॻो थी वियो आहे, उनजे करे वेही रहियो आहे। पर वेही कीअं रहियो आहे, अॼु जेको आहे पाण खणा बि हिते पहुची वियो हलियो। चई न यार जो घर में वेहणु कोन थो अचे, टंगूं सुकी वियूं हलियूं, ऐं उते हाणे घर जेको आहे वणे ई कोन थो। हा फ़क़ीर अलबस थी उहो वियो आहे, जेको आहे पंहिंजो जेको आहे फ़क़ीरनि जी जेको आहे पूॼा जे लाइ निकिरी वियो आहे। ऐं ओड़े पाड़े में लाज़मी आहे, हिते असां अञा जेसि ताईं पोइ वठूं का गैस जा सिलेंडर वठूं, ऐं तेसि ताईं जेको आहे असांखे ओड़े पाड़े जी जेको आहे मदद जी ज़रूरत आहे। ऐं संगत अची जेको आहे कराए, साईं अब्दुल रहीम अची वियो आहे, साईं अब्दुल रहीम ख़ासि करे मोहम्मद रहीम जो भाउ, ऐं उहो बि हिते आहे। वली बि असां वटि अची वियो आहे, हुनजो भाउ बि आयो आहे, ऐं ॿिया बि दोस्त आहिनि, उहे बि असां सां गॾु हिते आहिनि। ऐं थी सघे थो सुभाणे जेको आहे उन्हनि सां गॾिजी अची वञी पोइ उमरकोट जो दीदार करे अचूं। पोइ वठंदासीं मुंहिंजे खां मोकल वठंदासीं, जेकॾहिं मुंहिंजे मोकल ॾिनी त कमु बि आहे हिते। सुभाणे जेको आहे ग्वार जी गुॾ बि करणी आहे, ऐं भिंडियुनि जी अॼु जेको आहे उन्हनि जी बि गुॾ कईसीं, हुनजा पुठा हुन जा कुटियासीं। ऐं सुभाणे वरी ग्वार जी गुॾ करणी आहे, हुनजी सफ़ाई करणी आहे। ऐं कमु बि लाज़मी आहे हिते, जेको हेतिरो जेको आहे सो फ़क़ीर अटे ते चटी त कोन थींदासीं, लाज़मी आहे असांखे खाराए थो, ऐं असांखे बि कुझु न कुझु जेको आहे कमु करिणो थो पवे। पोइ केॾीमहिल गुल आहिनि हुनखे वेठा गुॾ ॾियूं, केॾीमहिल भाॼी आहे उहा वेठा पचूं केॾीमहिल। ऐं ॿियो इहो असुलु मुंहिंजो मक़सदु आहे दरिया में वञी इहे हवाऊं जो मज़ो वठिणो आहे। ॿिया जेके यार दोस्त जेके अचनि था, हिननि जी महिरबानी आहे, उन्हनि सां दुनिया जहान उभारियूं रवारियूं करणियूं आहिनि, पोइ कचहरी वेही हुननि सां करणी आहे। उन्हनि सां साईं उमरकोट गॾिजी हलिबो। उमरकोट साईं तव्हांजे अख लाइ कीअं आहे? अखि तव्हांजी ठीकु ठाक आहे? सफ़र करणु जहिड़ा आहियो त पोइ सुबुह जो पहुची वञिजो, जेको आहे सिॼ उभरे। हीअ संगत चवे थी त सिॼ उभरे निकिरंदासीं। मुंहिंजो ठीकु आहे, मुंहिंजो असां त 5 बजे उथो वियो रहूं, 5 बजे खां पोइ हीअ पखी आहिनि, पखण आहिनि, तारा हलिया वञनि, पोइ असीं उथी वेही था रहूं। असीं बि हाणे मोकिलायूं कोन था, सदाईं गॾु आहियूं। ऐं फ़क़ीर साहिबु जीअं अचे थो, तव्हां बि जेके जाॻियल रहिया, फ़क़ीर साहिब खे दरख़्वास्त कंदासीं त वरी बि जेको आहे अची तव्हांखे पेश पवंदासीं। ऐं तव्हांखे लतीफ़ साईं को न को जेको आहे कलाम ॿुधाईंदो। साईं मशकूर सरकारे जी महिरबानी आहे। साईं मोहम्मद कासिम मीर जत जी रोज़ानी जेको आहे तव्हां, असांजी त कचहरी आहे कोन, लतीफ़ साईं जी कचहरी आहे, ऐं उन में तव्हां अचो था, तव्हांजी इहा महिरबानी आहे तव्हांजी। उहो महिरबानी इन जे करे चवां थो त असांजो कमु थो थिए, असांजी ॾियारी खड़ी थी थिए, ऐं असांखे ख़ुशी थी थिए। ऐं पोइ वरी जेको आहे पाण गॾु आहियूं। सुभाणे जेको आहे जेका डायरी हूंदी, सुभाणे जेको कमुकारु कंदासीं उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हीं छा था करियो, छा न करियो, त सभु कुझु था। पोइ पंहिंजे ॿचनि खे ज़रूरु पंहिंजी डायरी ॿुधाइजो, अॼु असां हीउ कमु कयो, त जीअं तव्हांखे ख़बर पवे त तव्हीं केॾा वॾा कमौंदड़ आहियो, असांजा माण्हू केॾा वॾा कमौंदड़ आहिनि। नासींदे निहार पहिरीं की पीढ़ी, हीउ जेको लतीफ़ साईं आहे, हाणे उहो जेको आहे वरी ॻाल्हाए थो, जेको आहे चंड सां ॻाल्हाए थो, हुनखे चवे थो तूं जीअं ई सुबुह जो साजर उथी, जीअं ई तूं उभरी, चई नासींदे निगाह पहिरीं की पिरीअ ॾे, चई अहवाल आशिकनि जा आखिज लॻ अला, रोज़ निहारनि राह अखियूं अव्हां जे हथ।
इहो महबूबनि खे इहो नियापो ॾिजो त रोज़ निहारनि राह। असीं बि रोज़ानी तव्हांजो राहूं था निहारूं। कॾहिं था मैदान ते अचो। अॼु अञा अॻिते थो चयो त नासींदे निगाह पहिरीं किज प्रियंदे। अहवाल आजिज़नि जा आखिद लॻ अला। कहिड़ो नियापो आहे। रोज़ निहारीनि राह अखियूं अव्हां जे आसरे। रोज़ानी जेको आहे तव्हांजी राह था निहारियूं, अखियूं तव्हांजे आसरे आहिनि। तव्हां खां सवाइ ॿियो को आसरो कोन्हे। अञा बि चवे थो नासींदे निहार पहिरीं किज प्रियंदे। नासींदे निहार पहिरीं किज प्रियंदे चे आऊं जे ॾींहुं सनीहड़ा। आऊं जे ॾींहुं सनीहड़ा चइज चंड अपार। चई साजन सभु ॼमा। चई साजन खे छा चवंदे? चई साजन खे वञी चइजी त साजन सभु ॼमार अखियूं अव्हां जे आसरे। सॼी ॼमार अखियूं अव्हां जे आसरे हूंदियूं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजूं महिरबानियूं ऐं असांजूं अखियूं बि तव्हांजे आसरे आहिनि। तव्हीं आया आहियो, असीं जी पिया आहियूं ऐं असीं ईअं ई था सम्झूं त लतीफ़ साईं जो इहो बैत जेको शुरू में पढ़ियोसीं उनजी साबिया थी वई आहे। ही सॼण उहे ई जे मूं कोॾ निहार। ही सॼण उहे ई जे मूं कोॾ निहारिया। ईंदा जा पेई त सभु लाहींदमि ॾुखड़ा। उहे अची विया आहिनि ऐं सभई इहे जॾहिं माण्हू गॾिजी पिया हलिया, कम्यूनिकेट थी पिया हलिया ऐं हिक ॿिए सां जेको आहे सो कोऑपरेट करे विधऊं की तव्हांजी जेका ज़िंदगी आहे ज़रूरु जेको आहे सो इहो नओं जेको आहे सो रंग शुरू कंदी। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो। पंहिंजे बचड़नि खां डायरी वठो। हू छा था कनि 24 कलाक इहा हुन खां डायरी वठो ऐं तव्हां बि जेकॾहिं डायरी बचनि खे ॾेई सघो, जेके ॻाल्हियूं ॿुधाए सघो उहो ज़रूरु ॿुधाइजो। छो त असीं बची ई तॾहिं सघंदासीं जॾहिं असांजी हिक ॿिए जी ख़बर हूंदी। असांखे जेकॾहिं असांखे हिक ॿिए जी ख़बर न हूंदी त मुंहिंजो अबो छा थो करे, अबे खे ख़बर न हूंदी मुंहिंजो बचो छा थो करे, असीं हिक ॿिए जो तहफ़ुज़ न करे सघंदासीं। असां हिक ॿिए जो बचाव न करे सघंदासीं। असां हिक ॿिए जो बचाव तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां हिक ॿिए खे दिलियूं ॾींदासीं। जियन से संघार अझे जनी घारिया। जियन से संघार अझे जनी घारिया। जनी सदा ॿार अठई पहर अगूंदड़ा। जियन से संघार अझे जनी घारिया। जनी संदी वार चोर न छोए वछड़ा। जियन से संघार अझे जनी घारिया। मतिलबु उहे माण्हू जीअंदा, हिते कंडीशन थो विझे त जियन से संघार अझे जनी घारिया। मान लहनो सार विच विलीअ ॾींहड़े। जॾहिं अकेला थी वञूं, जॾहिं छोरा छेना थी वञूं, को धणी साईं न हुजे, उन वक़्तु को असांजी सार संभाल अची लहे। अला जुंग जियन। लतीफ़ तव्हांजी तारीफ़ कीअं थो करे तव्हांजी। अला जुंग जियन अझे जनी घारिया। शाल मसुके वियरी जिया पही पियनि। मुरकड़ अखड़ियनि जन ॾिठे मूं थिए। माना उन्हनि खे ॾिसण सां ई जेका सॼी जेका ज़िंदगी आहे माण्हू जी, उहा माण्हू जी ख़ुशि थी वञे। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं ऐं तव्हांखे ॾिसूं था त असीं जी था पाऊं। असांजो ही सॼो जेको वजूद आहे उहो ख़ुशि थी थो पए। हाणे मोकल थोरी वठ बि संगत आई आहे, उन सां हाल अहवाल कबा, उन्हनि सां कचहरियूं कबियूं, उनजी महिरबानी आहे। हिते ख़ुदि जेको आहे मूंखे ख़ुदि हैरानी थिए थी। हिते ख़ुदि झंगो कॾहिं कॾहिं ईंदा हुआसीं हिते ऐं हींअर वेठा आहियूं जेको आहे मको मटो पियो आहे, लाइटूं जेको आहे ॿरनि पियूं ऐं महिमाननि जी महिरबानी आहे। उहे बि जेको जितां अचे थो उहो जेको आहे दीदार कराए थो ऐं असीं एतिरो वञी कोन थी सघियासीं, पर उहे दोस्त अचनि था, रस्ते ते वेठा आहियूं अची। ऐं सुभाणे थी सघे थो जेको आहे उमरकोट जो गिरोड़ी बादशाह जी दरगाह ते बि वञूं। थी सघे थो पीर पिथोरो बि रस्ते में पवे थो, पीर पिथोरे जो दीदार बि कंदासीं ऐं परियां जेको आहे उमरकोट ॾिसी ईंदासीं। महिरबानियूं तव्हांजूं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु रखिजो। महिरबानियूं तव्हांजूं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। मज़ो वठो हिन थधनि हवाउनि जो।